अच्छा, हाणे अॼु असां पढ़ंदासीं हवास जे बारे में। हवास छा आहिनि, जेके इंग्लिश में चइबो आहे सेंसिस। ठीकु आहे, इहे घणा हूंदा आहिनि? 5 हूंदा आहिनि। कुझु स्टूडेंट चवनि पिया सर कुझु बेसिक्स बि पढ़ायो, ऐं बिल्कुलु इहा ॻाल्हि लॉजिकल आहे त जेको केमिस्ट्री ऐं फिज़िक्स जे गॾु लॻा पिया आहियूं, सो इन करे मिक्स टॉपिक्स पढ़ूं था। अच्छा, हाणे हवास छा हूंदा आहिनि? तव्हां जंहिंजे बि पढ़ियल हुजनि, सम्झियल हुजनि न, तव्हां उन्हनि खां पुछो त बेसिकली इहो आहे छा। जीअं मां तव्हांखे हमेशह सम्झाईंदो आहियां त कॉन्सेप्चुअली पढ़ो। जेकॾहिं रटो हणी करे सिर्फ़ु स्टेटमेंट यादि कंदो न या डेफिनेशन, त पोइ तव्हांजो कमु न हलंदो। शयूं सम्झियल हूंदियूं, पोइ तव्हांखे जेको आहे सो आसानी थी वेंदी। हाणे हवास बेसिकली छा हूंदो आहे? जेको असांजे पूरे दिमाग़ खे जेको कंट्रोल कंदो आहे, हलाईंदो आहे, उहो आहे हे दिमाग़। हे मां दिमाग़ ठाहियो आहे, अंडो न सम्झिजे। ठीकु आहे, हाणे इहो हूंदो आहे खोपड़ी जे अंदरि बंदि। न हिनखे अखियूं आहिनि, न कन आहिनि, न ॾिसी सघे थो, न ॿुधी सघे थो, कंट्रोल सॼो हिनखे कंदो आहे। हाणे तव्हांखे सम्झाइण जे लाइ जेको मां हथनि जो इशारो ॾियां थो, जीअं मां लिखण जे लाइ जीअं जीअं हिनखे हथनि खे जेको आहे डायरेक्शन्स ॾींदियूं, सभु केरु ॾिए थो पियो? दिमाग़ ॾिए थो पियो, और ब्रेन। ठीकु आहे, हाणे ब्रेन ताईं ॻाल्हि पहुचे कीअं ताईं? ब्रेन ताईं ईअं सम्झो त ॻाल्हि पहुचाइण या इंफॉर्मेशन पहुचाइण जा 5 गेट आहिनि। ठीकु आहे, हे मां गेट ठाहिया आहिनि। इन्हनि जे ज़रिए इंफॉर्मेशन ब्रेन ताईं पहुचंदी आहे, दिमाग़ ताईं पहुचंदी आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि? यानी कि सेंस ऑफ साइट, ॾिसण जी हस। सेंस ऑफ स्मेल, सिंघण जी हस। सेंस ऑफ टच, छुअण जी हस। सेंस ऑफ छा चइबो आहे, स्मेल थी वियो। सेंस ऑफ टच। सेंस ऑफ हियर, ॿुधण जी। ॿियो छा हूंदो आहे? सेंस ऑफ आई थिंक टेस्ट। मुंहिंजे ख़्याल में इहे हूंदा आहिनि 5। ठीकु आहे, हाणे इन खां अलावा ॿी का बि सोर्स न आहे जंहिंजे ज़रिए दिमाग़ ते इंफॉर्मेशन पहुचे। इहे सभु इंफॉर्मेशन पहुचाइण जा गेट वे आहिनि। ठीकु आहे, हाणे जेको आहे सेंस ऑफ साइट, यानी कि ॾिसण जी हस। ठीकु आहे, हे छा आहे? सेंस ऑफ स्मेल, सिंघण जी हस, यानी कि कुवत, सलाहियत, टच, छुअण जी हस। ठीकु आहे, उनखां पोइ हियर, यानी कि ॿुधण जी हस, ऐं चखण जी हस। हा, इहा ई आहे। ठीकु आहे, छो जो मां जीअं ॿुधायोमांव त सिंधी में मां साइंस पढ़ाईंदो रहियो आहियां पंहिंजे स्कूल में 6, 7, 8 में। सो इहे 8 जेके आहिनि गेटवेज़ आहिनि जंहिंजे ज़रिए इंफॉर्मेशन दिमाग़ ताईं पहुचंदी आहे। हिकु त तव्हांखे 5 सेंसिस जेके आहिनि, हिन जा नाला अचणु खपनि। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे जेके आहिनि इन्हनि जा वरी उज़वा आहिनि। यानी जीअं सेंस ऑफ साइट आहे, यानी कि ॾिसण जी हस, इहा असां कंहिंजे ज़रिए ॾिसी सघंदा आहियूं? अखि जे ज़रिए। ठीकु आहे, हे नक, हे हाणे हिते माण्हू हथु सम्झंदा आहिनि, पर असल में इहा स्किन हूंदी आहे, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं चमड़ी। ठीकु आहे, इंग्लिश में छा चवंदासीं? स्किन। हथनि जे मथां बि स्किन हूंदी आहे, इन करे असां चवंदा आहियूं। छो जो असां हे मूवेबल आहे, काॾे बि हथु लाइ हुनखे टच करे सघंदा आहियूं। बाक़ी कंहिं ॿिए गोॾे वग़ैरह जी या ॼंघ जी या पुठी जी जेको आहे सो स्किन सां असां डेलिबरेटली टच न कंदा आहियूं, हथ सां टच कंदा आहियूं। इन करे असां सम्झंदा आहियूं शायदि सेंस ऑफ टच जेको हथ सां पूरो थींदो आहे, न, बेसिकली इहो स्किन सां पूरो थींदो आहे। तव्हां गरम साइलेंसर कॾहिं जेकॾहिं ॼंघ में लॻो हूंदो, तव्हांखे अंदाज़ो थींदो त स्किन जेका आहे असल में फील कंदी आहे। ऐं ॿुधणु छा सां थींदो आहे? कन जे ज़रिए। ऐं चखणु छा जे ज़रिए थींदो आहे? ज़ुबान जे ज़रिए। 1, 2, 3, 4, 5। ठीकु आहे, इहे 5 आहिनि। हाणे इन्हनि जा जेके वरी उज़वा आहिनि, इन्हनि जी बनावट जे बारे में अक्सर पुछा कई वेंदी आहे। ठीकु आहे, सो अॼु असां पाण पढ़ंदासीं अखि जे बारे में, ऐं कोशिशि कंदासीं चमड़ी जे बारे में, स्किन जे बारे में। इहे 2 हवास कवर कयूं। ऐं मुंहिंजी बायोलॉजी पहिरियों बि मां तव्हांखे ॿुधायो आहे त एतिरी सुठी न आहे, मूंखे बायोलॉजी एतिरी सुठी न ईंदी आहे। ठीकु आहे, ऐं ऑनेस्टली स्पीकिंग मूंखे बनावट बि इन्हनि 2 जी ईंदी आहे। सो इहे 2 पढ़ाईंदोमांव, हो 2 जेके आहिनि सो 3 जेके आहिनि, बल्कि मूंखे एतिरा सुठे तरीक़े सां न ईंदा आहिनि। उन में अनीश शाह साहिब जा जेके लेक्चर आहिनि उहे तव्हां ॾे मां मोकिले छॾींदुमि।